अलवी एडवोकेट अॼु असां हिते पंहिंजे इलेक्शन लाइ जमा थिया आहियूं। हर साल असांजे जेको आहे उहो बार जो डिस्ट्रिक्ट बार जो हाई कोर्ट बार जो इलेक्शन थींदो रहंदो आहे ऐं उन में असां पंहिंजा जेके बि नुमाइंदा आहिनि जेके असांजे वकिला जे फलाह बहबूद लाइ कमु कंदा आहिनि उन्हनि जे लाइ असां हिते उन्हनि जी सिलेक्शन लाइ या उनखे इलेक्ट करण लाइ हिते जमा थींदा आहियूं ऐं उन्हनि खे असां चूंडे ऐं पंहिंजो नुमाइंदो ठाहींदा आहियूं। हाणे तव्हां ॻाल्हि कयो था कोरोना जी, त कोरोना त हिकिड़ी तल्ख़ हक़ीक़त आहे ऐं उन में असां बसि या दुआ अलाह सां ई कंदासीं त असांखे जेको आहे उन मां महफ़ूज़ रखे। बाक़ी नेचुरली इन में असांजी जेको आहे उहो मैशत ते असरु पए थो, असांजे ॿारनि जी तालीम ते असरु पए थो ऐं कंहिं हद ताणी जुडिशरी जे कमनि में बि जेको आहे उहो इन जो अमल दख़ल आहे। बहरहाल कोशिशि इहा कंदासीं त इन मां जेतिरो वधि में वधि आवाम खे अवेयरनेस ॾेई सघूं उहो असां आवाम खे अवेयरनेस ॾियूं। त इन हवाले सां जेके बि वैक्सीनेशन जे न कराई आहे उहो वधि में वधि वैक्सीनेशन कराए पाण खे महफ़ूज़ रखे ऐं हिकिड़ो सोशल डिस्टेंस जेको आहे उनखे बि बरक़रार रखे ऐं जेके हरूभरू जी जेकी गॾिजाणियूं थियनि थियूं उन्हनि खां अवॉइड कजे। अदा यूथ जी मायूसी जी जेसि ताईं तव्हां ॻाल्हि कयो था त उहो ओवरऑल सॼे पाकिस्तान जो मसइलो आहे ऐं जेका हींअर नई हुकूमत आई आहे उन हवाले सां नौकरियुनि जे हवाले सां अञा ताणी उहो वर्क न कयो आहे जेको उनखे वर्क करणु घुरिजे। ऐं आउं त पंहिंजे यूथ खे इहो ई चवंदुसि त मायूस न थियो, पंहिंजे जंहिं बि फील्ड में आहियो, तव्हां अगरि जुडिशरी में आहियो या अगरि तव्हां ॿी कंहिं फील्ड में आहियो त पंहिंजी नेक नियती सां पंहिंजे कम में लॻा रहो ऐं इंशाअल्लाह हिकिड़ो वक़्तु अहिड़ो ईंदो त तव्हांखे उनजो रिवॉर्ड मिलंदो ऐं तव्हां इंशाअल्लाह कामयाबी माणींदव। ऐं मायूसी गुनाह है, मायूस न आहे थियणो ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान जा असां बि जेको आहे उहो पुरुमीद आहियूं त पाकिस्तान जा हालात हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु बहितर थींदा।